जेकाबाद लगू दिलमुराद थाने यद मां एक हफ़्तो अॻु चीफ मुकदम जहांगीर खान बंगलानी खां फुरतल कार ज़िले जेकाबाद पुलिस मुबैना मुक़ाबले बाद रिकवर कराए मालिक हवाले करे छॾी। जहांगीर खान बंगलानी SSP जेकाबाद के एज़ाज़ी हार पुण पारा वञी मौक़े ते SSP जेकाबाद ऐं चीफ मुकदम जहांगीर खान बंगलानी ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त ही एक हाईलाइटेड केस हो जो कार स्नैचिंग जो जहांगीर खान बंगलानी का, जंहिं ते जेकाबाद पुलिस पूरे पहिरें ॾींहं खां करे कोशिशि करे रही हुई ऐं मुंहिंजी सरबराही में मूं पर्सनली शिकारपुर जी हद में ऑपरेशन कयो। उन खां पोइ कल्ह बि जेको आहे सो रेड्स वग़ैरह थिया ऐं अॼु खुफ़िया इतला ते जेको आहे नाकाबंदी कई त SHO मोलादार जेको आहे टिकट लॻाए त उते गाॾी हिकिड़ी जाइ खां ॿी हंधि ताईं ट्रांसफर थी रही जेका रिकवर थी वई। तंहिंखे असां जहांगीर खान के मुबारक हुजनि, हुनजी रिकवरी थी आहे ऐं हिननि जो शुक्रगुज़ार आहियूं जो हुननि डिस्ट्रिक्ट पुलिस जेकाबाद सां तावन कयो ऐं असां हर मुमकिन कोशिशि कई त जल्द अज जल्द बाज़ाबी करायूं। मुक़ाबले बाद जेको आहे उते सर्च एंड स्वीप हली रही आहे ऐं जेको आहे सो इलाइक़े में नाकाबंदी वग़ैरह कई वई आहे ऐं हिन में ॾोह में जेके आहिनि सो माण्हू क्लियर आहिनि, इंशाल्लाह हुननि खे जल्द अज जल्द गिरफ़्तार कंदासीं। बंगलानी साहब तव्हांजी कार वापस किया पहिरियों तव्हांखे मुबारक थिए। कार कीअं जेका बाज़ियाब थी आहे? बिल्कुल असांजी कार अगवा थी वई। उनमें असां SP साहब को इतला कयोसीं। SP साहब पर्सनली उन रेड भी पाण कराए, पाण उन्हनि सां गॾु वियो आहे। बहरहाल उनजी महिनत खे सलाम आहे जंहिं असांजी गाॾी वापसि कराई आहे। जवाबदार केरु आहे? जवाबदार असांखे ख़बर न आहे, पुलिस खे ख़बर, असांखे का ख़बर न आहे।